किस ने खबर कना जोशना जमादार ये अंत ने जंग करोट फकीर उठ विरोही की जानी तो छा हाँ साहब लेट द जमादार भी प्रोहिबिटेड डियर एसा साहब अंदले दी गालाए लोभ रतले जेके मालूम आले फाइलिंग की कई जेके मालूम आले थे तादे या वठोस विजोस अली गाड़ीअ में साहब धनु दमाली फकीर अथव किवली बिन मारी से जुनिया ताई उनखे साबतो ना गुवियो निकरी लीको था कुटियो भला फकीर वे ही जा वने छडियोस वने अते जे फायरिंग कई तो समझी थो फकीर ऐं फायरिंग तेरहं ते बिके जो खोड़ो हणणो ईंदो आ खलबो हुरे व हिकु बिको बसा छह बिको 13 वधीक न पढ़ियोसि न त इंजीनियर ॾिसी हा जोशना होशना जबल नामशना छडियोस अध चरीअ खे वियो हली गाड़ी में उते झेड़ो उते वञनि ई कोन बाक़ी रुगो फकीर ते कटकी चंबड़ारो ई कोन्हे को फकीर न बाला ऑफिसर हुजे हा त वर्दियूं लहरायो हा वञ फकीर पर जे तूं हुजी हा न त बि अहिड़ो ई